अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतय्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। उलमाए किराम, मशाइख़े इज़ाम, सादात आलाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, हर साल वांगुर हिन साल भी वगण जे शहर में शुहदाए करबला जे जिक्र खैर जी महफिल में असां के रब्बुल आलमीन हाज़री जी सआदत नसीब कई आहे। अज़ीज़ान गिरामी, शहादत सय्यदना इमाम हुसैन जो सानिहो एडो त दुखोईंदड़ ऐं दर्दनाक सानिहो आहे जो क़यामत ताईं अहले ईमान जे दिल तां यो सदमो लही न सघंदो। छो त पाक पैगंबर जे घराणे जी मोहब्बत हिन उम्मत जे मथां लाज़िम करार करी वई। मदीने वाले साईं जे पाक घराणे जी मोहब्बत या ईमान जी अलामत, ईमान जी निशानी आहे। जंहिं जे दिल में ईमान जो ज़र्रो बि हूंदो, उन जे दिल में ग़मे हुसैन ज़रूर हूंदो। ऐं ग़मे हुसैन असल में ग़मे मुस्तफ़ा। ज़िक्र हुसैन ज़िक्र मुस्तफ़ा। ग़मे हुसैन के अंदर अज उम्मत कई तबकन में विरहाइजी वई आहे। हिकड़ा सय्यदना इमाम हुसैन जे ग़म खे या इन दुख खे एक बिदअत ऐं नाजायज़ फेल करार ॾियनि था। ऐं तव्हां ॿुधो हूंदो कुझु ॾींहं अॻु में टीवी ते हिकिड़ो सनड़ो सुकड़ो ईंदो आहे, ज़ाकिर नाइक। उन तकरीर कई यूट्यूब ते, उन जी क्लिप अञा ताईं मौजूद आहे, जंहिंमें हुन चयो त करबला जो मार्को ॿिनि शहज़ादनि जी जंग आहे। यजीद भी शहजादो हो, इमाम हुसैन भी शहजादो हो। कुर्सी जी जंग हुई, इक़्तिदार जी लड़ाई हुई। तव्हां इन खे हक़ ऐं बातिल जो मार्को न चवंदा कयो। इहे बि पाण खे मुस्लमान सॾाइनि था ऐं उन्हनि जो इहो नज़रियो आहे त इमाम हुसैन सय्यदना आली मकाम जो ग़म या दुख या इन ते रोअण इहो क़तअन जाइज़ नाहे, इहो बिदअत आहे, नाजाइज़ फेल आहे। ऐं हिकिड़ो टोलो अहिड़ो आहे जेको ग़मे हुसैन जे अंदर ख़ुल्व कंदो आहे। उन मोहब्बत जे नाते, आले बैत अतहार जी मोहब्बत जे नाते मुहर्रम जो चंड पींदो, कारा कपड़ा रंगींदा, मातम कंदा, दर दर ते ढोल वॼाईंदा, घिटुनि रस्तनि जे अंदर मातम कंदा। अज़ीज़ान गिरामी, हाणे इन सूरत में हिकिड़ो तबको इन ग़म खे बिदअत चवे थो, ॿियो तबको इन ग़म खे, इन मातम खे इबादत समझे थो। इन सूरत में असां अहले सुन्नत जो अक़ीदो छा हुजणो घुरिजे?
असा अहले सुन्नत हक जी जमायत असा जो तरीको वो तरीको आज को मदीने वाले साईं सेखारियो आहे। सुभान अल्लाह। जेके कलो का ठहल बिदअतुन वारा तरीका असा वट नाहिन, असा वट वो तरीको आ जेको दिल पर मोहम्मद करीम पाण सेखारियो आ। सुभान अल्लाह। सुन्नी चइबो ई उन्हें के आ जेको सुन्नत ते अमल करे, सुन्नी चइबो उन्हें के आ जेको नबी जे सुन्नत ते अमल करे। जुमलो याद रखण जो आ, सुन्नी चइबो उन्हें के आ जेको नबी जे सुन्नत ते अमल करे। अजा सजा सुन्नी सदाइण वारा, बाज सुन्नी सदाइण वारा उहे भी उन मातम के जुलूस में गरजी पौंदा हन। चंड पींदो कमीस कारी रंगाईंदा उहे भी उन में शरीक थी वेंदा हन। अजीज़ान गिरामी, इन सूरत में असा अहले सुन्नत के पंजो नजरियो पंजो अकीदो सुन्नत वारी वाट ते मजबूती सां अमल करे ॾेखारणो आहे। चा उहा गाल भली जेका माण्हुनि बाद में ठाही या उहा गाल भली जेका मदीने वारे साईं सेखारी। मदीने वाले साईं से याद रखो, हू तरीको हू नजरियो जेकी गमे हुसैन के इमाम हुसैन जे गम के बिदअत सड़न था या मार के करबला के कुर्सी जी जंग चवन था, यो नजरियो सरे साई गलत आ। यो नजरियो गलायो गलत आ। ऐं जेकी मोहब्बत जे नाते में गुल्म कन था, सुन्नत जो राहूं ओरांगे वजन था, इस्लाम जा दायरा टपी वजन था, महबूब जे तरीके के छड़े ॾियनि था, इहो तरीको भी गलत आ। तरीको उहो भलो आ ऐं तरीको उहो कामयाब आ जेको मदीने वारे साईं खुद सेखारियो आ। सुभान अल्लाह। असांजो तरीको छा हुजण खपे? ॿुधो, इमाम हुसैन जो जिक्र खैर करण, गमे हुसैन बयान करण, इमाम हुसैन जी शहादत के बयान करण, वो वाक्यो शहादत जो बयान करण, इहा खुद मदीने वाले साईं जी पंहिंजी सुन्नत आ। नचे व सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। गमे हुसैन के बयान करण, वाक़े हुसैन के बयान करण मदीने वाले साईं जी पंहिंजी सुन्नत आ। इमाम हुसैन जे गम में लुड़क हारण, इमाम हुसैन जे दुख में गोढ़ा गाड़ण, अखियूं पुसाइण, अखियूं आलियूं थी वञण, इहा मुझे दिल पर मोहम्मद करीम जी सुन्नत। या हजरत मौला अली शेर खुदा असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु व अरदा मुझे सोने हैदर करार जी सुन्नत, सैयदा खातून अतहर जी सुन्नत, सहाबा किराम जी सुन्नत, सैयदना अबू हुरैरा जी सुन्नत, सैयदना जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी जी सुन्नत। गमे हुसैन के वाक़े हुसैन के बयान करण सुन्नत मुस्तफविया, सुन्नत मुर्तज़विया, इन गम जे अंदर गोढ़ा गाड़न मदीने वाले साईं जी सुन्नत। सुभान अल्लाह। पर इन गम जे अंदर पिटको करण, मातम करण, कारा कपड़ा ढकण, गली गली में तोल वजाइण, या सुन्नत जे खिलाफ आ। सुन्नत मां या शे साबित नाहे। सही बुखारी जी हदीस आ, मुझे आका फरमायो मन शक्कल जुयूब व दरबल खुदूद व ताब तावल जाहिलियत फलैस मिन्ना। जेको दुख दे टेम ते सीनो कुटींदो आ, गिट्टा कुटींदो आ, कपड़ा फाड़ींदो आ, जाहिलियत वारियूं रड़ियूं गाहूं कंदो आ, मदीने वाले साईं फरमाती हो असांजो नाहे। साईं फरमाती हो असांजो, मदीने वाले साईं फरमाती हो असांजो नाहे। पो मुझा दोस्तो जे महबूब जो नाहे त पो केजो थींदो? उहा तरीका उहा वाट वठ जेका अहल बैत जी वाट ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में इमाम जिंदा है, हुसैन जिंदा है, यो मातम जायज ना है, ना दर दर तो लवदा महरम जे महीने में, ना दर दर तो लवदा महरम जे
महीने में गाल वणे जी या न वणे जी त गड़जी चओ बाबा पंहिंजे अकीदे में रख रखावत असांखे करणी कोन्हे हक़ वारी ॻाल्हि डोंके जे चोट ते वॼाए चवंदासीं ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में ना दर दर तोल वॼा महरम जे महीने में असहाब नबी जा प्यारा असहाब नबी जा प्यारा सब हादी हिदायत वारा नातन जो शान घटा महरम जे महीने में नातन जो शान घटा महरम जे महीने में इमाम जिंदा आए यो मातम जायज नाए इमाम जिंदा है यो मातम जायज ना है ना दर दर धूल बजा महरम जे महीने में ना दर दर धूल महरम जे महीने में आज़माइश इम्तिहाना त केड़ा आहिनि जेके मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलण वारा आहिनि मूं जेका ॻाल्हि चई इन जे सबूत में कुछ हदीसूं पेश कंदुसि जी सुभाणे को ये न चवे त रुगे ॻाल्हि करे वियो दलील तौर हदीसूं पेश कंदुसि त ग़मे हुसैन ग़मे मुस्तफा इमाम हुसैन जे ग़म में रोअण सुन्नत मुस्तफा चो सल्लल्लाहु अलैहि कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इब्न खैसमस राविया मदीने वाले साईं जो प्यारो सहाबी हजरत सैयदना अबू हुरैरा तो रिवायत करे इमाम हेसमी चयो त ही जेका हदीस आहे इन जा सब रावी सिक्का आहिनि इन जो को बि रावी कमजोर न आहे मता सुभाणे को चवे त हदीस कमजोर हुई मुहद्दिस हेसमी फरमायो त हिन हदीस जा रावी सभई सिक्का आहिनि कंहिं में बि शक जी गुंजाइश आहे न हजरत अबू हुरैरा रिवायत कई त अखज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियदी फंतलका इला सूक़ बनु कैनुका न चई सुभान अल्लाह हजरत अबू हुरैरा तो फरमाए त मदीने वाले साईं मुझे हथ में हथ दिनो मालूम छा थियो त मुरीद अचे को गुलाम अचे उन्हें सा हथ में मिलाए हलण या मुझे दिल पर मोहम्मद करीम जी सुन्नता मुझा सोना हबीब मुखे वठी सूक बनु कैनुका दे हलिया यहूदिन जो कबीलो हो बनु कैनुका उन्हनि जी बाजार हुई बनु कैनुका मुझा सोना हबीब बाजार में जा दिल पर नबी पंजा कदम घुमाए हलिया फलम्मा रजा दखलनल मस्जिद जेडी मतलब वापस मोटियासी त मां हबीबन सा गड हुयुसे गडजी करे मस्जिद नबवी में दाखिल थियासी काथे काथे मदीने वाले साईं जो पंध मस्जिद दे हुजूर जे सहाबन जो पंध मस्जिद दे आल बैतन जो पंध मस्जिद दे तो पो मस्जिद दे वणन मदीने वाले साईं जी सुन्नत थी न पो आशिको लगण वारो मस्जिद जो पंध न मिटाए जो मस्जिद जा पंध कजो जो या दिल पर नबी जी सुन्नत
साईं फरमाइन था जेरी मला मुझा सोना हबीब मस्जिद नबवी में आया तो फरमाया मुझो बच्चो हुसैन किथे आ मुझो बच्चो किथे आ मुझो शहजादो किथे आ हबीबन करीमन जेरी मला पूछा कई फजा अल हुसैन यमशी हत्ता सकत फी हिजरही सुनो इमाम हुसैन आयो जिए जो आयो तो मुझे दिल पर मोहम्मद करीम जी झोली में अचे पियो झोली भी झोलिया तो झोली में अचण वारो भी तो शान वारो मुझा दोस्तों दिल पर नबी जी पाक झोली जे अंदर इमाम हुसैन चे पियो फजाला असाबहू फी लियत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन पंजा हथ मुबारक हबीबन जे जुल्फन के लगाए पियो महबूबन करीमन जे हसीन मुखड़े ते सुने इमाम हुसैन जा हथ लगन पिया पो फतह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमू मुझे दिल पर नबी पंजो वात मुबारक खोलियो फअदखल फाहु फी फीहे पो मदीने वारे साईं छा कयो जो पंजी ज़बान मुबारक कढी हजरत इमाम हुसैन जे वात में विधऊं पंजी ज़बान मुबारक इमाम हुसैन के चूसाइन पिया अल्लाह अल्लाह कुर्बान इमाम हुसैन तुझे इज्जत अजमत दा अज लिसान मोहम्मद अज पाक पैगंबर जी ज़बान जेका वही की तर्जमान हुंदिया वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा सुनो नबी न गालाईंदो आ पर ज़बान नबी जी हुंदी आ गालाइण वाली ज़ात खुद रब जी हुंदी आ मुझे दिल पर नबी पंजी पाक ज़बान इमाम हुसैन जे वात में विधी पो मुझा सोना हबीब रब जे दर ते दुआ था घुरन अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बु फअहिब्बहु ए मुझा मौला हुसैन सा मोहब्बत रखा थो ए मुझा मौला तू भी मुझे बचड़े हुसैन सा मोहब्बत रख हबीबन जी दुआ कबूल गलायो महबूब जी दुआ गलायो कबूला तो पो इमाम हुसैन महबूब रसूल भी आए तो महबूब खुदा भी आए हजरत अबू हुरैरा तो चले तो हबीबन करीमन दुआ इत्ते दंगुन कई पर महबूबन दुआ जो अगो जुमलो भी वर जायो वाहिब मन युहिब्बु ए मुझा मौला देखो मुझे बचड़े हुसैन सा मोहब्बत रखे तू भी उन्हें सा मोहब्बत रख जाए पो भाग वारा हिन उहे जंजी मोहब्बत इमाम हुसैन सा जी मोहब्बत सुने हुसैन सा उन्हें सा अल्लाह पान मोहब्बत रखंदो काल अबू हुरैरा फमा रायतु कत इल्ला फादत ऐनायतु हजरत अबू हुरैरा तो फरमाए त उन वाक़े खां पो पूरी जिंदगी मु कदे बे हूं इमाम हुसैन जे चेहरे के न ॾिठो
मगर जॾी मल भी ॾिसंदो हुयुसि त मुंहिंजे ॿिन्ही अखियुनि मां लुड़क वही पवंदा हुया। जेॾी मल इमाम हुसैन जे मुखड़े ते मुंहिंजी नज़र पवंदी हुई त बे इख्तियार मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही पवंदी। इमाम हुसैन जे ख़ातिर लुड़क हारण हुजूर जे सहाबन जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह। पर इमाम हुसैन जे मोहब्बत में लुड़क हारण खुद मुझे दिल पर मोहम्मद करीम जी सुन्नत आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या हजरत इमाम अहमद बिन हंबल साहिब मुस्नद इमाम अहमद बिन हंबल हदीस जो किताब के शिये जो लिखल ना है के राफिजी जो लिखल ना है पर आले सुन्नत जा चार जेकी मजहब हक फिक्र जा मजहब उन्हें फिकी मजहब हंबली जो इमाम हजरत सैयदना इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे किताब मुस्नद में रिवायत आने तो इन हदीस जो रावी हजरत यहया चवे तो सिफैन जी जंग में मां मौला अली सां गॾु वञा पियो। अॻियों हजरत हैदर करार हुयो मां साईं जन जे पुठियां पियो सफर में हलंदे जॾी मल फुरात जी नदी खां गुज़र थियो फुरात जी नदी जे मथां जॾी मल मौला अली जी नज़र पई त इमाम मौला अली शेर खुदा जे अखियुनि में लुड़क वही आया। हज़रत हैदर करार रोई वेठो ऐं चवण लॻो त सब्रन या अबा अब्दुल्लाह ओ मुंहिंजा बचड़ा हुसैन सब्र कजाए फुरात जे किनारे ते सब्र कजाए जेॾी महिल पाण रुना ऐं इहे लफ़्ज़ सब्र जी तलकीन जा सुनन ज़बान ते जारी थिया यहया थो चवे त मूं अचे मौला अली खे वेझड़ो थी पुछो मांस ए अमीरुल मोमिनीन तव्हांजे रोअण जो सबब छा आहे? अॼु तव्हां बेसबब रुनायो अॼु फुरात खे ॾिठो अॼु तव्हां करबला जी धरती खे ॾिठो तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया सबब कहिड़ो आहे? हज़रत मौला अली फरमायो त हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे दिलबर नबीअ वटि आयुसि जेॾी महिल मां हबीबन जी ख़िदमत में आयुसि त मुंहिंजे दिलबर नबी जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। अब हाणे रावी केरा मौला अली हजरत हैदर करार तो फरमाए जिए जो मां पोतुसि त ॾिसां त मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम अखियुनि मां लुड़क हारे रोई रहियो आहे। मूं अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह तव्हांजे रोअण जो सबब कहिड़ो आहे? हाणे फरमाइनि था काम मिन इंदी जिब्रील ए अली हींअर मूं वटां जिब्रील अमीन हाणे पहुचियो आहे मूंखे जिब्रील ॿुधायो व अख़बरनी अन्नल हुसैन युक़तल बिशक्सिल फुरात। जिब्रील मूंखे ॻाल्हि ॿुधाई त मुंहिंजो बचड़ो हुसैन फुरात जे किनारे ते शहीद कयो वेंदो। वकाल हलक अन अशमक मिन तुरबती जिब्रील
जिब्रील चयो त या रसूल अल्लाह जे तव्हां चओ त मां उहा करबला जी मिट्टी तव्हां खे सिंघाया। मूं चयो जिब्रील ज़रूर मूंखे ॾेखार उहा मिट्टी कहिड़ी आ जे मिट्टी ते मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद थींदो, जंहिंखे कुलनि ते खणी पालियो में उहो मुंहिंजो बचड़ो हुसैन सरज़मीन ते शहीद थींदो, उहा मिट्टी मूंखे ॾेखार। हज़रत मौला अली फरमाइनि था फ़क़ुल्तु नअम फ़क़बद क़ब्ज़तम मिन तुराब। पोइ जिब्रील अमीन करबला जी मिट्टीअ जी मुठ भरे मूंखे ॾेखारी। फ़आतानीहा, पोइ जिब्रील उहा मिट्टी मुंहिंजे हवाले कई त या रसूल अल्लाह हीअ अथई मिट्टी जिते तुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद थींदो। जेॾी महिल उहा मिट्टी मूं ॾिठी फलम अमलिक ऐनय अनफादता, हबीबन करीमन फरमायो त जेॾी महिल मूं उहा मिट्टी ॾिठी फमा अमलिक ऐनय, मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि। मूं मोहम्मद जे अखियुनि मां लुड़क वही पिया। अली अॼु रोअण जो सबब इहो आहे जो हींअर मूंखे जिब्रील ॿुधायो आहे त मुंहिंजो बचड़ो मैदान करबला में शहीद थींदो फुरात जे किनारे सां। उहा शहादत जी ॻाल्हि ॿुधी करे अली अॼु मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा ईअं वही पिया आहिनि जो मां रोके न सघियुसि। फमा अमलिक, मां मालिक थी न सघियुसि, यानी रोके न सघियुसि, ॻोढ़ा झले न सघियुसि, ॻोढ़ा पी न सघिया, बेख्तियार मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही। मालूम छा थियो वॻण वारा, मालूम थियो त इमाम हुसैन जे शहादत जो किस्सो बयान करण जिब्रील जी सुन्नत आहे। शहादत हुसैन जो जिक्र करण इहा खुद दिलबर मोहम्मद करीम जी सुन्नत इमाम हुसैन जी शहादत जो जिक्र करण मौला अली जी सुन्नत। जिब्रील जिक्र करे त मदीने वारो साईं रोए, इहो रोअण भी मुझे दिलबर मोहम्मद करीम जी सुन्नत आ। जेॾी महिल हबीब करीम बयान कने त मौला अली ॿुधे ऐं मौला अली जे अखियुनि में ॻोढ़ा अचनि। मालूम थियो त जेकॾहिं ज़िक्र हुसैन करण जिब्रील जी सुन्नत आ त ज़िक्र हुसैन ते रोअण मदीने वारे साईं जी सुन्नत आ। जेकॾहिं ज़िक्र हुसैन करण मदीने वारे साईं जी सुन्नत आ त ज़िक्र हुसैन ते रोअण खुद मौला अली जी सुन्नत आ। पोइ भी करबला जो जिक्र थींदो आ, जॾहिं भी मुंहिंजे दिलबर नबी जे बचड़नि जे शहादत जो जिक्र थींदो आ त इश्क वारनि जा नेण वही पवंदा आहिनि। इहो रोअण, इहे ॻोढ़ा ॻारण बिदअत नाहे, नाजाइज़ नाहे, पर मुंहिंजे लजपाल नबी जी सुन्नत आ। चो सल्लल्लाहु अलैहि या उहा दिल कहिड़ी दिल आ, उहा दिल कहिड़ी दिल आ जेका ज़िक्र हुसैन ते झुरी न पवे। उहा अख कहिड़ी अख आ जेका ग़मे हुसैन में लुड़क न हारे। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अञा
इमाम अभी दुनिया रिवायत वालिया हिन रिवायत जो रावी मुझे दिल पर मोहम्मद करीम जो सौट हजरत अब्दुल्ला बिन अब्बास राविया मुझा सोना हबीब मदीने वाला साईं जिक्र हुसैन किया था कन हजरत इब्ने अब्बास जी ज़बानी बुझ चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या नहीं मुहर्रम जो दिहाड़ो हजरत अब्दुल्ला बिन अब्बास फरमाए तो तमाम मक्के शरीफ में हुजा आरामी हुजा निंद्र में हुजा अचानक ख्वाब तो दिसा त मुझे दिल पर मोहम्मद करीम जो दीदार नसीब थियो रायतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व माहू सुजाजत दमिन मुंह मुझे दिल पर नबी के ख्वाब में डिठो पर महबूबन जे हथ मुबारक में शीशी हुई जे शीशी में रत भरियल हुयो हबीबन जे अखियुनि में लुड़क हुया ऐं महबूबन करीमन वो रत जी भरियल शीशी हबीबन जे हथन मुबारकन में हुई ऐं साईं फरमाइन था अला तरा मा सनत उम्मती मिन बादी कतलू इब्नी अल हुसैन ए इब्ने अब्बास न ॾिठी त मुझी उम्मत मुझे बच्चे सा छा कयो ए इब्ने अब्बास कोन ॾिठी कोन ॿुधी त मुझी उम्मत मुझे बच्चे सा छा कयो कतलू इब्ने अल हुसैन मुझे बचड़े हुसैन के कत्ल कयो थने मुझे कुल्लन जे सवार के शहीद कयो थने हाणे इहे उन्हनि जो रत मुबारक उन्हें हिन शीशीअ जे अंदर हाज़ा दमहू व दम असहाबहू अरफहू इलल्लाह हे हुसैन जो रत आ हे उन्हें जे साथियुनि जो रत आ जेको करबला मां मेड़े चूंडे खयो थमे इहो मां पंहिंजे रब जे अॻियां खयूं थो वञा पियो ही रत खयूं पंहिंजे रब जे दरबार में वञी रहियो आहियां ओ इब्ने अब्बास न ॾिठी त मुंहिंजी उम्मत मुझे हुसैन सां छा कयो आहे ही उन जो रत मुबारक खयूं मां जो अल्लाह जे दर ते वञी रहियो आहियां ऐं इन ई ॾींहं ते नबी जी कुंवार पाक पैगंबर जी घर वारी बीबी उम्मे सलमा भी ख्वाब में दिसे थी या रिवायत इमाम तिरमिज़ी आंदी आ तो बीबी उम्मे सलमा थी फरमाए वह तबकी बीबी सलमा थी चवे तो मां बीबी उम्मे सलमा वट आयस तो वह तबकी बीबी उम्मे सलमा रोए थी बैठी मुँह पुछो मास मायुबकी के ओ मोमिनन जी अम्मा ओ उम्मे सलमा तू केड़ी गाल जे करे रोई रही आ फरमाई कालत रायतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिल मनाम व अला रासी वलियत तुराब कुल्तु मालक या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल शहीद कत्ल हुसैन आनवा बीबी उम्मे सलमा रोंदे रोंदे बयान पई करे त हींअर मूं पंहिंजे घोट मोहम्मद करीम के ॾिठो आ जो सुना हबीब गिरद गुबार हुजेन जीअं
ॾींहं ॾिघे सफ़र तां माण्हू मोटंदो आ हबीबम करीमन जे चेहरे ते ग़म जा आसार ॾिठमि फरमायूं ए उम्मे सलमा हींअर पंहिंजे बचड़े हुसैन जी शहादत वारी जाइ तूं अची रहियो आहियां वही तबकी बीबी उम्मे सलमा रोई रही हुई महबूबन करीमन के मुरझायल ऐं गमगीन चेहरे सां ॾिठई अम्मा साइण जो रोअण दलील त गमे हुसैन में रोअण बिदत नाहे अबू हुरैरे जी सुन्नत आ इब्ने अब्बास जी सुन्नत आ मदीने वारे ताजदार जी सुन्नत आ मौला अली जी सुन्नत आ सैयदा फातिमतु ज़हरा जी सुन्नता लुड़कन खां मनो काने घोड़ा गाड़न खां बंदिश काने पर जे मनो आ त पिटण खां मनो आ सीने कुटण खां मनो आ मातम करण खां मनो आ छो त मुंहिंजे दिल पर हुसैन पाण मनो कयो आ नहीं मुहर्रम जे दिहाड़े ते जेरी मल सब रफीक सब साथी शहीद थी विया इमाम हुसैन जा मदीने मां गॾु साथी आया के मक्के मां गॾु साथी निकता बचड़ा अहल बैत सब यके बाद दी करे शहीद थी वञन था हाणे इमाम हुसैन पंहिंजे खेमे जे अॻियां अकेला वेठा आहिनि गमगीन चेहरे सां अॻियों ॾिसन था त लाशन जा अंबार हू निहारनि था त जवान पुट अली अकबर जो लाश रखियो आहे होॾो ॾिसन था इमाम कासिम जो पाक रत में रंगियल जिस्म मुबारक नज़र अची रहियो आहे अली असगर जो मासूम जुस्सो रत में लाल नज़र अची रहियो आहे रफ़ीक साथी सभिनी जा जनाज़ा साम्हूं निगाहुनि जे ऐं पुठियों वरी ख़ैमन मझां पाक बीबियुनि जे सुॾकण जा आवाज़ अची रहिया आहिनि कंहिंजो वर जुदा थी वियो कंहिंजा बच्चा जुदा थी विया कंहिंजो शरीके ज़िंदगी जुदा थी वियो बीबियुनि जे सुॾकण जो आवाज़ रोअण जो आवाज़ इमाम हुसैन जे पाक कननि ते पियो आहे सैयदना इमाम हुसैन जी दिल मुबारक ते उन वक्त में छा कैफियत गुज़री हूंदी अल्लामा इब्ने असाकिर मुहद्दिस इब्ने असाकिर तारीख़ दिमशक जे अंदर रिवायत आणे थो त जेॾीमहिल अली अकबर जे जनाज़े खे खणण जे लाइ वियो त वञे पियो त सुहारी कारी हुयसि जेॾीमहिल मोटियो त सुहारी सफ़ेद बणजी चुकी हुयसि जेॾीमहिल जवान बच्चे जो लाश मुबारक खणी आयो सबते गम में दुख बर्दाश्त करण में गम बर्दाश्त करण में वञे पियो त जवान पे लॻो मोटियो त पीर पे लॻो हेॾो गम खे बर्दाश्त कयईं पर ही मौक़ो अहिड़ो हुयो जो अॻियों जनाज़नि जा अंबार पोयों ख़ैमन मझां रोअण जो आवाज़ आयो हरम जे मुसाफ़िरन करबला जे रेगिस्तान में पंहिंजो सभु कुझु दीन ते कुर्बान करे छॾियो पंहिंजी हर शइ पूंजी ऐं मता रब जे रस्ते में लुटाए छॾियो इमाम हुसैन पंहिंजे पाक अखियुनि मां ॻोढ़ा रोके न सघिया खेमे में अचनि था सैयदा ज़ैनब रोई भाकुर पातो तो मुंहिंजा हुसैन ही छा थी वियो ही त तसव्वुर बि कोन कयो हुयोसीं त हीअं असां सां परदेस में थींदो जेॾीमहिल भेण इहा ॻाल्हि कई इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था ओ अदी ज़ैनब मां तोखे अल्लाह जी ज़ात जो कसम थो ॾियां रब जी ज़ात जो वास्तो थो विझाए त अनकरीब ॿियनि शहीदनि वांगुरु हींअर तुंहिंजो अदो हुसैन बि तोखां जुदा थियण वारो
मुसा वायदो कर त मुझी शहादत ते तू कपड़ा न फाड़ींदी तू मातम न कंदी तू जाहिलियत वारियूं रड़ियूं न कंदी ओ मुझी भेण अज मुसा वायदो कर त मुझी शहादत ते तू मातम ई वावेला न कंदी तारीख तबरी खड़ अलबिदाया वन निहाया खड़ तारीख मुस्तनद खोले दिस इमाम हुसैन पंजी भेण के मातम का मन कयो मातम का रोकियो हा फरमाइन था ओ मुझी अती ज़ैनब मुझो अपो मुखा वधीक बेहतर हुयो मुझी अम्मा मुखा बेहतर हुई मुझो अतो हसन वो भी सभई इन जहान का पर्दो करे विया ओ ज़ैनब अज हिन परदेस में तुझो भाउ हुसैन भी तो खाधार थियण वारो ओ हैदर करार जी बचड़ी ही अहल बैतन जो काफिलो वठी मदीने पाक दे वञ जाए पर मातम न कजाए कारा कपड़ा न कजाए जाहिलियत वारियूं रड़ियूं वाका न कजाए पर इए चजाए त रदीना बिकदा इल्लाह असां पंहिंजे रब जी रज़ा जे मथां राज़ी आहियूं राज़ी मुसाफिर हलिया करे मोकिलाणी मुसाफिर हलिया करे मोकिलाणी प्यासा सैयद न पीता पानी अल्लाह अकबर कबीरा चरी मना इमाम हुसैन जी शहादत थे थी तभी अहल बैतन सब्र कयो हुयो चरी मना काफिलो वठी यज़ीद अहल बैतन के कैदी बनाए काफिलो कूफे दे वठी हलिया थे इमाम ज़ैनुल आबिदीन के जने रस्सियुनि में बंद कयो वियो करबला का कूफे दे रवानगी थी रिवायत में अचे थो त इमाम ज़ैनुल आबिदीन मुहम्मदीन पाक दे कयो बेबस अखियुनि में लुढ़क वही आया फरमाइनि था या रहमतन लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फिल मरकब वल मुज़दहम ए रहमत वारा नबी हेदे निहार तुझे बचड़े हुसैन जो अजुछा तुझे बचड़े पाक कुल्हन दे सवारी करण वाले हुसैन इब्न अली जो अजुछाल कयो वियो फरमाइंदा इनिल तिया रिह सबा यौमन इला अर्दिल हरम बल्लिग सलामी रोज़तन फीहिन नबील मुहतरम ओ करबला जी हवाए ओ करबला जी हवा अज को न्यापे खणण वारो कोने अज ज़ैनुल आबिदीन जो पैगाम हवा तू खणी वञ मुंहिंजे नाने मुहम्मद करीम जे ज़ैनुल आबिदीन जा सलाम अर्ज कर चो या रसूल अल्लाह तुझे बच्चन के अज कैदी बनायो वियो ऐं जेॾी महिल काफ़िलो हलंदे हलंदे कूफे जे क़रीब आयो रस्ते में रात पइजी वई सिजल थे दी अज़ान आई तो सैयदा ज़ैनब जी दाह निकली वई फरमाए थी ओ यज़ीदियो ही रस्सियूं खोलियो तो मोहम्मद जी न्याणी अज फर्ज नमाज अदा करे मु पूरी जिंदगी कदे नमाज न छॾियो अज छॾियो तो मां अल्लाह जो फर्ज नमाज अदा करे वठा वक्त में भी
सैयदा ज़ैनब साइण नमाज को न छदिया अल्लाह जो फर्ज न छदियो इमाम हुसैनुल आबिदीन नमाज को न छदिया ओ वडण वारा ओ आशिक़े आले बैत सदाइण वारा नजर कर केतिरियूं नमाज़ूं छदियूं वेठो ही केतिरा रब जा फर्ज छदियूं वेठो ही ॿुधाए त इहो बि को रब वटि हिसाब थींदो या कोन थींदो हिकड़ी नमाज छॾे ॼणो कुफ्र जी खॾ में वञी किरियो मुंहिंजा दोस्तो हिकड़ी नमाज ॼाणी वाणी छॾे उन ॼणो के इस्लाम जो ज़ंजीर छिनी कड़ो कड़े खंधार करे छॾियो जे आशिक़े रसूल आहीं जे आशिक़े आले बैत आहीं त 5 वक्त नमाज पढ़णी पवंदी पढ़ंदो नमाज हथ मथे गणो ओ ये बीठल नमाज पढ़ंदो घणा वक्त पढ़ंदो 5 वक्त अल्लाह अल्लाह ही नमाज रब जो फर्जा ही नमाज अल्लाह जो हुक्मा अल बेतन नमाज को न छदी मुझा दोस्तो श्रीमल या जो दमशक में उहा जाए जिते अहल बैतन के कैद कयो हुयो अल्लाह अकबर कबीरा उते जेरी मल पहुंचो त ये दिल में जब बेख्तियार दाहन की वजह थी बेख्तियार लुड़का जी वजह पर उन जाए ते मस्जिद ठहल हुई एक मस्जिद बी मस्जिद अबाही छाजी जे ही मस्जिद जिते इमाम हुसैनुल आबिदीन नमाज पढ़ंदो हुयो ही मस्जिद जिते सैयदा ज़ैनब नमाज पढ़ंदी हुई करबला खां कूफे खां दमशक खां मदीना मुनव्वरा ताईं अहल बैतन जो काफिलो जिता भी गुजरियो आ उते आसार पंहिंजूं मस्जिदूं छॾींदा विया आहिनि कूफे में हिकिड़ी मस्जिद ॾिठी तो मस्जिद जो नालो आहे हन्नाना जी माना रोण वारी मस्जिद जेडी मल महबूब सोने इमाम हुसैन जो सिर मुबारक खणी आया यो सिर मुबारक इन मस्जिद वारी जाए ते अचे रखियो हुयो ने त इन ज़मीन मजा रोण जो आवाज आयो हुयो ज़मीन भी रुनी हुई आसमान भी रुनो हुयो सोने हुसैन जी शहादत ते मलाइकन भी रुनो हुयो जिन्नन भी रुनो हुयो पर खुद दिल पर मोहम्मद करीम जे अखियुनि मां भी लुड़का आया हुया अल्लाह अल्लाह मुझा दोस्तो सैयदा ज़ैनब साइण नमाज पढ़ी आ रात जो पोयों भाङो थियो इब्न ज़ियाद जा सिपाही उतों गश्त कन पिया लंघन पिया त सोने इमाम ज़ैनुल आबिदीन चयो ओ पुफी दिल चवे थी त हिक लम्हे जे लाइ मूंखे बाबे हुसैन जी सिरी मुबारक ॾियनि त जेकर मां चपड़ा चुमा अॼु केतिरा ॾींहं थी विया बाबा साईं जन प्यार कंदा शफ़क़त कंदा हुया ओ पुफी साइणे हिननि ज़ालिमनि खे चओ त थोरी देर मूंखे बाबा हुसैन जी सिरी मुबारक ॾियनि त मां हेकर गल चुमा पेशवानी चुमा सुहारी चुमा इब्न ज़ियाद जो सिपाही गुजरियो ज़ालिम इहा ॻाल्हि ॿुधी चवण लॻो त हाओ ओ ज़ैनुल आबिदीन इमाम हुसैन जी सिरी ॾींदोसांइ पर हिकिड़े शर्त सां जो सिरी तुंहिंजे पेरनि में उछलाया इन ॻाल्हि खे क़बूल कर इमाम अली मकाम अखियुनि में ॿोड़ाए रोई वेठो सैयदा ज़ैनब फरमाए थी बचड़ा इन कूफियुनि मथां कहिड़ी तूं भलाई जी तवक्कुल रखींदो ही त आहिनि बेरहम जिन खे नबी जे पाक घराणे जी का बि इज़त न आहे रात जो पोयों भाङो थियो आ त कूफे जे शहर मथां हिकिड़ी बुढ़ड़ी औरत आई आ उन
उन्हें कुराड़ी औरत चे कयो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जेडी महिल इहो आवाज़ कने पियो आ सैयदा ज़ैनब फरमाए थी त ही केर सलाम करण वारो इने जे सलाम मचा मूंखे मोहब्बत जी खुशबू आई आ। बुढ़ड़ी चवण लगी त ओ बीबी मां कनीज़ आहियां सैयदा फातिमा ज़हरा जी। को ज़मानो खातूने अतर जे घर खे बुहारियूं ॾींदी हुयसि, अहल बैतन जे दर जी नौकराणी हुयसि। पोइ मुंहिंजी शादी हिन पासे थी वई। अॼु मूं ॿुधो मुंहिंजे दिल पर नबी जा बचड़ा हिते कैदी थी आया आहिनि। अॼु बुखार आहिनि, उञार आहिनि। मुंहिंजे घर में जेकी सामान खाधे जो हुयो सो ख़िदमत में खणी आई आहियां। सैयदा ज़ैनब फरमाए थी अम्मा अल्लाह तोखे इन जो अजर अता फरमाईंदो। रहमत जी दुआ ॾिनऊं। साईं खे अर्ज़ करे थी त अम्मा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जॾहिं मदीने पाक में रहंदी हुयसि त फातिमा ज़हरा जी गोद में हिकु न्याणी पलबी हुई। संदन न्याणी नंढड़ी ॾिसंदी हुयसि, ॾाढे लाड सां पलबी हुई। उनजो नालो ज़ैनब हुयो। भला उहा काथा में आहे? जेॾी महिल बीबी साईं इहो वाक़ियो ॿुधो अखियुनि में ॻोढ़नि जी बरसात टिमी पई, सारो कतार रोई। फरमाए थी ओ बीबी पुछण वारी उहा परदेसियाणी ज़ैनब माया। शलमारू ॾिसा मामली रुदियूं, शलमारू ॾिसा मामली रुदियूं। जनले नेड़ यमन तुनीर अदियूं, शलमारू ॾिसा ओ आया जन जी जणी वञी तन सां मिला कंदो ख़ैर ख़ुदा हितों शाल हला। ओ आया जन जी जणी वञी तन सां मिला कंदो ख़ैर ख़ुदा हितों शाल हला। ओ पंज मारुनि सां ख़ुशि थी ख़ूब खिला पंज सांगियुनि सां। ओ ॾिसंदो थियणा थींदुमि साह सुधीर दियूं, शलमारू ॾिसा। अल्लाह अकबर। हेड़े वक्त में भी अहल बैतन नमाज न छड़ी, अल्लाह जे कुरान जी तिलावत न छड़ी, रब जो ज़िक्र न छड़ियो। इहा इतवार रब जे पाक कुरान जे तिलावत जी जारी रही। ओ मुसलमान जे तू अहल बैतन जो हुबदार आहीं, कुरान पढ़णो पवंदी, रब जो ज़िक्र करणो पवंदी। अल्लाह अल्लाह अल्लाह। ओ मुजादा उहा तीन वारी वाट, सुन्नत वारो रस्तो, शरीयत वारो गस तॾहिं नसीब थींदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदे, खुदा जे वलियनि जी सोबत ऐं संगत में वेंदे। तॾहिं तुंहिंजी दिलि नरम थींदी, ज़मीर जा ज़ंग लहंदा, क़ल्ब जूं कटूं लहंदियूं, दिलि रोशन तॾहिं थींदी जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदे। वली सब बरहक, वली सब अखियुनि जो नूर, असां हर वली जे दर जा नौकर आहियूं। चिश्ती सोरवर्दी नक्शबंदी सब वली असांजे अखियुनि जा नूर, पर मुंहिंजे सोने पीर मिठे जो शान निरालो आहे। पीर मिठे जी तालीम ऐं निराली आहे। अॼु सिंध ॾिस, पाकिस्तान ॾिस, पर दुनिया में जिते वेंदे तोखे गफ़ारी फैज़ जा नगारा ॿुधण में ईंदा।
ही कंबर शरीफ गफारी फैजा सुनो साईं लजपाल कंबर वारो सोने गफारी खोट जो मुरीद खलीफो सुनो साईं सजन साईं अल्लाहबाद शरीफ वारो सोने पीर मिठे जो फैजा फजलाबाद मातली शरीफ मुझे पीर मिठे जो फैजा खुदा जो कसम गफाराबाद निहार फकीरपुर शरीफ निहार अल्लाहबाद निहार ताहिराबाद निहार हुसैनाबाद कंबर शरीफ निहार हर पासे सिकुर जी तवार बुधण में ईंदई हू जी हुंगार फकीरो हू जी हुंगार हू जी हुंगार फकीरो हू जी हुंगार जिक्र कमायो जिक्र कमायो जिक्र कमायो जिक्र कमायो जिक्र में बेड़ा पार फकीरो हू जी हुंगार हू जी हुंगार फकीरो हू जी हुंगार रहमतपुर में पीर मिठो रहमतपुर में पीर मिठो हर महीने की 11 तारीख अज भी मुझे सुने पीर मिठे जो फैज जारिया ओ वगण वारा भाग वारो ही तू अल्लाह जे वलियन जो पढ़े श्री आई वञ खुदा वारन जी सोबत में जुम्मे जी नमाज बे पासे भी पढ़ंदो हूंदे पर केडी मल कंबर शरीफ में भी पढ़ी आ अल्लाह वारन जी सोबत में उन्हन जी ज़ियारत में मुजादा केडी मल फजलाबाद वणो थिया केडी मल अल्लाहबाद शरीफ वणो थिया केडी मल दरगाह मशहूरी शरीफ वणो थिया केडी मल बाकरानी शरीफ वणो थिया केडी मल कंबट शरीफ वणो थिया हे सब असां जा सुन्नी सब असां जे अखियुनि जा नूर हर सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारो असां जो साईं हर सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारो असां जो साईं ओ मुझा प्री प्यारा अल्लाह वारन सा मोहब्बत रख निस्बत रख मुझा दोस्तों जेके वली सा मोहब्बत हुंदी पंजे पीर सा मोहब्बत हुंदी ओ इन बुजुर्गन दी भी इज्जत एहतराम कंदो जे के बिकड़े वली जो इनकार कयो उन्हें जण के पंजे पीर जो इनकार कयो ओ मुजादा अल्लाह वारन सा निस्बत रखो खुदा दे प्यारन सा मोहब्बत रखो इतों सुन्नत मिलंदी इतों शरीयत मिलंदी इतों दीन मिलंदो ना छोड़ मुर्शिद दा तरड़ी ही तरते तू वंज मरड़ी ना छोड़ मिठल दा तरड़ी ना छोड़ गफारी दा तरड़ी तू वंज मरड़ी ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी या दिल चाहे पीर कामिल को या दिल चाहे पीर कामिल को या दिल चाहे पीर कामिल को या दिल चाहे पीर मिठल को पीछे ना करे खौफ खतल पीछे ना कर खौफ खतरड़ी ही तरते तू वंज मरड़ी ना छोड़ मुर्शिद दा दरड़ी जेके मुर्शिद कामिल है वो भाग वारो पंजे पीर जो दर न छदे मुखालिफ मुखालफतों कन रोकण वारा रोकीदा रहने पर जैसा हाथ में हथ दिनो तई पंजे पीर जो दर न छड़ जाए ओ मुझा प्रिय प्यारा अल्लाह वारन जी निस्बत अल मरो मन अहब साईं फरमाइंदा क्या मजे यारे में मानू उन्हें सा गडू दो जैसा जी मोहब्बत हुंदी जंहिंजी सुणे पीर मिठे सां मोहब्बत
जंहिंजी कंबर वारे साईं सां मोहब्बत आहे, जंहिंजी सजण साईं सां मोहब्बत आहे, कंहिंजी दिलबर साईं सां मोहब्बत आहे। हर को पंहिंजे तड़ का पानी पिए थो, समझो था, जैसा मोहब्बत आहे अल मरम मन अहब, इंसान उन्हें सां गॾु हूंदो। मोहब्बत सिखो, मोहब्बत सिखो। ओ मुजादा अल्लाह वारन सा मोहब्बत ऐं निस्बत ऐं ॻंढा पोइ ॻंढियो। इन मोहब्बत में ॿिन्ही जहान जी भलाई नसीब थींदी। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين। اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. اللهم يا رب الأرباب يا مسبب الأسباب يا منزل الكتاب يا خالق خلقه من تراب ارحم حالنا واستر عوراتنا وآمن رواتنا. या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज वारनि जा कर्ज ला, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा। या अल्लाह क़िबला से कंबर वारनि खे सेहत नसीब कर। या अल्लाह उन्हनि खे सेहत सलामत अता फरमा। हिन सारी जमात ते राज़ी थी। असांजा हथड़ा खाली न मोटा। करबला जे शहीदनि जे सदके असां ते राज़ी थी। मौला असांजा हथड़ा खाली न मोटा। या अल्लाह असांजे हीणे हाल ते रहमो करम फरमा। या अल्लाह तू असांजो थी असांखे पंहिंजो बना। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। इश्क ऐं अदब सां हबीबनि जे दर जी हाज़िरी नसीब कर। या अल्लाह चैन यारनि पंजतन पाकनि जी मोहब्बत नसीब कर। जमी औलियाए किराम जी मोहब्बत नसीब कर। या अल्लाह असांजा हथड़ा खाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।